ऐं हुन पार कढिया। रुनो हुन जो नेण, हुन जा नेण समुंड बणिजी पिया। ऐं हुन उछगारूं ॾेई रुनो, हुन ताहूं करे रुनो, हुन हिॾकियूं ॾिनियूं, हुन ओसारा चया। छाकाणि त हू जंहिं तकलीफ़ में हुई ऐं जंहिं पीड़ा में हुई, उन पीड़ा वारो जेको पंधु हुयो उहो हुयो ई ॾुखनि जो पंधु। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। मुंहिंजा महबूबो, ससुई जो बैत आहे। ससुई जो बैत तव्हांजे आॾो आऊं अर्ज़ु थो रखां त ससुई जबल झाॻींदी वञे थी, यानी पंहिंजे समाज जे अहजाइनि, असांजे आदर्शी इंसान ते तनक़ीदूं थींदियूं आहिनि, असांजे आदर्शी इंसान ते ठठोलियूं थींदियूं आहिनि, असांजे आदर्शी इंसान खे डीमोरलाइज़ कयो वेंदो आहे ऐं उन ते अजीब तरह जा इल्ज़ाम हया वेंदा आहिनि। इल्ज़ाम असांजा ठहिया ठुकिया पिया आहिनि, जेके असांजे ज़हननि में विधा विया आहिनि। अंदरि ज़हननि में विधा विया आहिनि। उहे जेके इल्ज़ाम आहिनि उहे ज़हननि में विधल आहिनि। उन जी एॾी त प्रोपगेंडा थी आहे जो असां तसवर बि नथा करे सघूं। ख़ैर, पाण बैत ते था अचूं। ॿई वेठा रून ॾुखी ॾूंगर पाण में। हाणे तनहा ससुई आहे, जबलनि मां वञे पई, रोअण अची वियो अथसि। ला ला, हा, हू रोई पई आहे पंहिंजे पुनूं, पंहिंजे मक़सद, इनकलाब ऐं तब्दीली जे लाइ जदोजहद कंदे कंदे हू रोई पई आहे। जेके माण्हू मक़सदनि सां ज़िंदगी जीअनि था, उन सां फितरत बि साथ ॾींदी आहे। इहा तमामु घणा अहिड़ा फ़लसफ़ा असां वटि मौजूदु आहिनि जंहिंमें असांखे चयो वियो आहे त फितरी ॻांढापन खां सवाइ इंसान पंहिंजे उन शऊर जे आला मक़ाम ते नथो पहुची सघे। बिज़ाहिरनि त असांखे ईअं लॻंदो त ॾूंगर भला कीअं रोअंदो, कीअं ॾूंगर खे रोअणु ईंदो ॾूंगर खे रोअणु। ॾूंगर कोई इहो जबल थोरे ई आहे। ॾूंगर सख़्तियूं, सख़्तु आहे ॾाढो। समाज जीअं असांजो सख़्तु आहे, जीअं असांजे तब्दीली पसंदि माण्हुनि खे डीमोरलाइज़ करे थो या उन्हनि जी हौसला शिकनी करे थो, त इहो असांजो जबल आहे। पर हिकिड़ो मरहलो, हिकिड़ो अहिड़ो मक़ाम अचे थो, हिकिड़ी अहिड़ी लेवल अचे थी, सच पुछो हिकिड़ी कमाल जी लेवल अचे थी, जंहिं कमाल जी लेवल ते जॾहिं ससुई जा दर्द पंहिंजे आख़िरी इम्तिहान खे छुअनि था, त पोइ जबल रोअणु शुरू थो करे। इहो जबल नाहे, इहो समाज आहे। इहे माण्हू आहिनि जेके उहो रोअणु शुरू था कनि त वञ, असां ॾाढो देरि सां सम्झूं। ससुई यानी हिकिड़ी इनकलाबी किरदारु असांजे लाइ सभु कुझु पियो कयो ऐं असांजे लाइ करे रहियो आहे, ऐं असां हुनखे सुञातो कोन। असां वटि सुञाणप जो ॾाढो बहिरान पैदा थी पियो आहे। असांजे सुञाणप जा मयार तब्दील थी विया आहिनि। काटन जा कपिड़ा पातल हुजनि, ॿ टे गार्ड गॾु हुजनि, गाॾी हुजे, त उन्हनि खे असीं पंहिंजो अॻवान बि सम्झूं था, लीडर बि सम्झूं था। पर कंहिं आदर्शी इंसान जेको सादी ज़िंदगी गुज़ारे थो, जेको सादगी सां अॻिते वधे थो, उनखे असां पंहिंजो आदर्शी इंसान नथा सम्झूं। नतीजे में फिटाई छुरी पवे थो, फिटाई जे अंदर में वढ पवणु लॻनि था। त ही समाज जी कहिड़ी कैफ़ियत आहे, ही समाज जा कहिड़ी हालत आहे, जो हिकु तरफ़ आदर्श इंसान जेको उन ई समाज जी तब्दीली जे लाइ जाखोड़े रहियो आहे, जंहिं समाज जी तब्दीली जे लाइ जाखोड़े रहियो आहे, उहो ई समाज उनखे तकलीफ़ ॾेई रहियो आहे, उहो ई समाज उनखे पीड़ा ॾेई रहियो आहे। पर उहो आदर्श इंसान एॾो त अॾोल आहे, एॾो त अटल आदमी आहे, एॾो त अटल इंसान आहे, जो उन्हनि सभिनी समाजी अहजनि खे, उन्हनि सभिनी समाजी सूरतुनि खे, जेके दर्द वारियूं सूरतूं आहिनि,
उन्हनि खे सुख थो पाए, छाकाणि त हुन वटि अज़ीम आदर्श आहिनि। हुन वटि हिकिड़ो अहिड़ो पंधु आहे जंहिं पंध में समाज जा, क़ौम जा, आलम जा उहे उनजी आज़ादीअ जा उहे त ख़्वाब आहिनि जिन जे ख़्वाबनि जो को बि नामुल बदल कोन्हे को। समूरी इंसानी तारीख़ में बाशऊर इंसान उहे समाज खे हसीन बनाइण जे लाइ जिदोजहद कंदा रहिया आहिनि। पर जंहिं तरीक़े सां भिटाई जिदोजहद करे थो, जंहिं तरीक़े सां भिटाई हिदायत फरमाए थो, जिदोजहद करण जी असांखे जेका हिदायत थो ॾिए, उहा हिदायत ॿी तरह जी आहे, ग़ैर मामूली हिदायत, ॾाढी ग़ैर मामूली हिदायत। तव्हां जॾहिं सचाई जो पंधु कंदो त ॾाघा बि अव्हां सां विढ़ंदा, ॾूंगर बि अव्हां सां विढ़ंदा, ॾेर बि अव्हां सां विढ़ंदा, पंहिंजा रिश्ता बि अव्हां सां विढ़ंदा, पंहिंजा मिट माइट बि विढ़ंदा, पाड़ेसरी बि अव्हां जी मुखालफ़त कंदा। छाकाणि त फ़लसफ़े जी दुनिया में अक्सरियत सिधे रस्ते ते नाहे हूंदी। ऐं इहो केतिरनि फ़लसफ़नि ईअं चयो आहे, जेसि ताईं सच पंहिंजी मंज़िल जे वेझो पहुचे तेसीं ताईं माण्हू उन ते ठठोलू कंदा रहंदा आहिनि, पर जॾहिं मंज़िल खे वेझो पहुचंदो आहे त उहे सभई जेके इनकारी हूंदा आहिनि सच जा, उहे सभु उन सच जी पोइलगी करणु शुरू कंदा आहिनि। असांजी बदकिस्मती आहे त असां जिदोजहद करियूं कोन था, असां रुॻो ॾाघा आहिनि, उन्हनि जी थोरी तकलीफ़ असांखे अचे थी त असां मातम करणु शुरू था कयूं, अदा मूं हीअ कयो पर हीअं न थियो, अदा मूंसां वॾो मसइलो थियो मूं हीअं न करियो। बाबा, वतन, समाज, क़ौम, आलमियत ऐं इंसानी अहजनि जे ख़ात्मे जे लाइ ज़िंदगी बि तमामु नंढड़ी आहे, ऐं ज़िंदगी का एॾी वॾी माना नथी रखे। इहो कहिड़ो जीअणु आहे जंहिं समाज में का बि कंहिंजी इज़त न हुजे, इंसाननि जी इज़त न हुजे, इंसाननि जो वक़ार ऐं जियापो दाव ते लॻल हुजे, ऐं असां चऊं त बाबा इन समाज में असांखे जीअणो आहे। सो महबूबो लतीफ़ साईं बुनियादी तौर ते जंहिं तजरीदी ऐं तख़युलाती अंदाज़ में हिन समाज खे तब्दील करण जी ॻाल्हि करे थो, उहा ॾाढी ग़ैर मामूली आहे। बेज़ाहिरनि त असांखे इहे दास्तान गोई थी लॻे, दास्तान था लॻनि, पर भिटाई इन्हनि दास्ताननि में एॾा वॾा कमाल जा सुवाल थो करे ऐं कमाल जूं हिदायतूं थो करे जो असां हैरान रहिजी था वञूं। मुंहिंजा दोस्तो, आउं पंहिंजे पतीअ जो कमु करियां पियो, मुंहिंजो जेको हाल आहे, ऐं बार बार वीडियोज़ में जेके वीलॉग ठाहींदो आहियां त उन में इहा गुज़ारिश कंदो आहियां त यारो, मुंहिंजो को ज़ाती मुफ़ाद कोन्हे। आउं चाहियां थो त ही वीडियोज़ हमेशह जे लाइ महफ़ूज़ थी वञनि, छाकाणि त इंसान जी ज़िंदगी दाइमी न आहे। इंसान मख़सूस वक़्त जे लाइ अचे थो ऐं हलियो थो वञे। त अॼोके डिजिटल दौर में असां हिन शइ खे एतिरो सगारो बनायूं जो असां भले न हुजूं, पर असां पंहिंजे जेको जेतिरो बकुल आहे उन जो जेको पैगाम आहे उहो असां पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे लाइ छॾींदा वञूं। मूंखे उमेदु आहे दोस्तो, को ख़र्चु अव्हां जो नथो अचे। सॼो ॾींहुं फेसबुक हलायूं था, सॼो ॾींहुं ट्विटर हलायूं था, सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ क़िस्म, असां वटि नेट खुलियल ई खुलियल आहे। जेकॾहिं असां लतीफ़ टीवी जे वीडियोज़ खे शेयर कंदासीं, कमेंट कंदासीं, लाइक कंदासीं, सब्सक्राइब कंदासीं, त असांजो को ख़र्चु कोन ईंदो, कंहिं बि तरह जो ख़र्चु कोन ईंदो, छाकाणि त हुअं ई असां वटि नेट त हली रही आहे। सो मूंखे उमेदु आहे त ऐं इन जे करे नथो चाहियां त मुंहिंजा सब्सक्राइबर घणा हुजनि, मूंखे घणा लाइक मिलनि, इन जे करे थो चाहियां त सब्सक्राइबर घणा हूंदा त पैगाम घणनि माण्हुनि ताईं वेंदो। ऐं हीउ हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे जंहिं मीडियम वसीले असां फ़िक्र लतीफ़ झर जंग ताईं पहुचाए सघंदासीं। मक़सदु मुंहिंजो इहो आहे, मक़सदु मुंहिंजो ज़ाती कोन्हे। फ़र्ज़ु कयो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, इन तां अदा आउं मोनिटाइज़ बि थी वियुसि, अदा मूंखे पैसा बि मिलणु शुरू थी वियो आहे, सची बची हिकु रुपयो बि मुंहिंजे लाइ हराम हूंदो। जेके बि पैसा मिलिया उहे लतीफ़ साईं ते कॉन्फ्रेंसूं कराईंदुसि, लतीफ़ साईं ते वेहकूं कराईंदुसि,
लतीफ़ साईं ते मकाला लिखी, दोस्तनि खां लिखाए किताब छपाईंदुसि। लतीफ़ साईं जी जेका टीवी आहे उहा जेकॾहिं कमाए ॾिए थी त उहा लतीफ़ साईं ते ई ख़र्चु थींदी, मुंहिंजे सिंधी समाज ते ई ख़र्चु थींदी। उमेदु आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया हूंदा ऐं अवां भरपूर साथ ॾींदा लतीफ़ टीवी जो। हक़ मौजूदु, जिए लतीफ़, जिए सिंध, आलम इंसानियत, जिए आलम इंसानियत।